गंबट कमाल देरो वासी गोठाणा मंगणेजा बरादरी जो कब्जा माफिया खिलाफ गंबट प्रेस क्लब वारो एहतजाज। खबर मूजिब गंबट लग कमाल देरो वासी गोठाणे ने मंगणेजा बरादरी जे माण्हुनि हबीब मंगणेजो, अजीजुल्ला मंगणेजो, शाहनवाज, अब्दुल कदीर, नवाबुद्दीन, फैज़ मोहम्मद बियन हमीर जी शाख पकी थी रही है, लेकिन शाख जे कपरन ते बासरन जी पुठ भराई ते कब्जा माफिया कब्जा खत्म करण लाइ तैयार नाहिन, जंहिंमें हिकु बासर कामोरे जे चवण ते गंबट जो SDM ऐं मुख्तियार कार वंगारू बणिजी कब्जा कंदड़नि सां ॿिट बणियल आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध आपाशी जे सूबाई वज़ीर ऐं आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त हमीर जी शाख जे कपरनि तां कब्जा ख़त्म कराए ऐं शाख खे पको करायो वञे।